नाज़रीन, कणक के फसल की बेहतर पैदावार हासिल करने लाइ सकरन में आबादकारन जो सेमिनार ATI कॉलेज में थी गुजरियो। ज़िले के मुख्तलिफ़ इलाइक़नि मां आबादकारन पारां वॾे अंग में सेमिनार की शिरकत। सेमिनार की मेज़बानी फातिमा फर्टिलाइज़र कंपनी कई। ज़रई माहिरन पारां आबादकारन के कणक की बेहतर पैदावार और उपत बाबत मुख्तलिफ़ तजवीज़ों और ॼाण ॾिनी वई। उन मौके ते ज़रई माहिर अब्दुल समद अबड़ो, डायरेक्टर एग्रीकल्चर शेड बेनज़ीराबाद गुलाम मुस्तफ़ा जमाली, टेक्निकल ज़राअत ऑफिसर मुमताज़ अली सुमरो, ज़राअत खाते ज़िले बेनज़ीराबाद के ऑफिसर मोहम्मद रमज़ान चन्ना, खालिद अंसारी, ज़फ़र कोकर, नदीम अख्तर किरल और बेन आबादकारन खिताब किया। उन मौके ते आबादकारन महरम सहतो, अमीर बख्श खेड़ो और बेन शिरकत कई। आखिर में आबादकारन के मायारी सरसब्ज़ भाण इस्तेमाल करने की तजवीज़ूं ॾिनियूं वियूं। वधीक तफ़सील सां इन रिपोर्ट में SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। फातिमा फर्टिलाइज़र कंपनी हिन रबी सीज़न में वधिक कणक उपायो मुहिम के सिलसिले में एक आबादगारन जो हिते मेड़ाको सकरन में कयोसीं, जंहिंमें एक्सटेंशन जा दोस्त ऐं पूर्व जवार जा तमाम सुठा सुठा ज़मींदार आया। फातिमा फर्टिलाइज़र जो असल पैगाम इहो आहे त ज़मींदार वध खां वध जेको आहे सो पैदावार हासिल कनि, बैलेंस फर्टिलाइज़र इस्तेमाल करे असांजा नाइट्रोफॉस ऐं कैल्शियम अमोनियम नाइट्रेट। छो त कपां जो फसल घटि हुअण खां पोइ हाणे असांखे कोशिशि इहा करणु खपे आबादगारनि खे त पंहिंजो कणक जो फसल जेको आहे सो वधि में वधि पैदावार हासिल करे। सो इन सिलसिले में हिकिड़ी गॾिजाणी थी, मालूमाती प्रोग्राम थियो ऐं मूंखे उमेदु आहे त फातिमा फर्टिलाइज़र कंपनी जे अॼोके प्लेटफॉर्म तां ज़मींदारनि खे सुठी मालूमात मिली हूंदी ताकि उन ते अमल करे हू पंहिंजी फ़ी एकड़ पैदावार वधाए सघनि। सेमिनार रखियो हिते सकरन में ATI में। ही असांजे आबादकारनि जी कणक जी बेहतर पैदावार ते रहनुमाई हुई त कणक जी असां सुठी पैदावार हासिल करण लाइ ज़मीन जी तैयारी, कहिड़ियूं जिन्सूं लॻाइणु खपनि, भाण कहिड़ो इस्तेमालु करणु खपे, केतिरो भाण खपे, उहो हिननि खे सरसब्ज़ भाण जे हवाले सां जेको आहे सो मालूमात ॾिनी वई त सरसब्ज़ भाण जेको आहे हिन जी pH बि घटि आहे, हीअ तेज़ाबी असर वारो भाण आहे ऐं हिन जे इस्तेमालु करण सां ज़मीन जेकी आहे उहा बि नरम थिए थी ऐं जेको आहे सो बूटे जी जर्मिनेशन जेका आहे उहा बि वक़्त ते सुठी थिए थी। उन सां गॾु खोराक वारियूं जेके पाड़ूं आहिनि उहे ठहनि थियूं, जंहिंसां जेको आहे सो असांजी पैदावार जेको आहे उहा बहितर थिए थी। सो हीअ ओवरऑल जेको असांजा मुख़्तलिफ़ ज़रई साइंसदान हुया, जेके असांजे कंपनी फातिमा फर्टिलाइज़र जा बाला ऑफिसर हुया, साईं अब्दुल समद अबड़ो डेवलपमेंट मैनेजर, साईं नदीम खल साहब रीजनल सेल्स मैनेजर, बिशम साहब असांजा डिस्ट्रिक्ट सेल्स मैनेजर, उन खां अलावा कणक जे तहक़ीक़ाती इदारे मां साईं ज़फ़र खोखर साहब, उन तमामु सुठो ॻाल्हायो त कीअं कणक पोखिजे। उन खां गॾु मुमताज़ अली सुमरो एज़ अ टेक्निकल सर्विसिस ऑफिसर, जंहिं फर्टिलाइज़र जे बारे में असांजे आबादकारनि खे जेको आहे सो सलाह मशवरा ॾिना त हीअ भाण जेको आहे इस्तेमालु करे असां वधि खां वधि जेको आहे सो कणक जी पैदावार हासिलु कयूं। डायरेक्टर ज़रई तौसीक़ातो शहीद बेनज़ीराबाद। हीअ जेको असांजो सेमिनार थियो आहे असांजे पाकर फर्टिलाइज़र ऐं ज़रई तौसीक़ाते ताउन सां, हिते हीअ शुरूआती मरहलो असांजी मौसम जेका आहे कणक जी, हींअर रबी सीज़न शुरू थी वई आहे, कणक शुरू थी वई आहे पोखी, उन जे बारे में कयो वियो आहे। हीअ आबादगार भाइरनि खे इन कारण सां हर या नई नवाण जेका फसलूं पोखाई में थिए थी उन बारे में हिनखे ॿुधायासीं, ॿिजनि जे बारे में, पोखी जे बारे में, ऐं उन खां पोइ जेके बि ज़रई कमकार कयो वेंदे हार्वेस्टिंग पिया यानी लाभारत थियनि पिया उन जे बारे में हीअ असांखे उन्हनि खे ॿुधायोसीं त जीअं हू सुठे सां पंहिंजी पैदावार खणनि ऐं हीअं पंहिंजो नाणो कमाइनि ऐं पाण ख़ुशहाल थियनि ऐं असांखे हिन मुल्क लाइ बि ख़ुशहाली आणनि। इन लाइ बहितर असां इहो ज़रई तौसीक़ाते कारकुन इहो चवंदासीं त असांजा जेके बि आबादगार भाइर आहिनि, तव्हां कुझु लह चढ़, कुझु ज़रई तौसीक़ाते डिपार्टमेंट सां अचो, कुझु रिसर्च वारे इदारनि सां अचो, या हे कंपनी वारा जेके आहिनि उन्हनि सां अचो। मेन मक़सदु असांजो इहो आहे त पहिरियां सभ खां पहिरियों ज़मीन जी टेस्ट करायो। टेस्ट कराईंदो त तव्हांखे ख़बर पवंदी हिन में कहिड़ा यानी कमज़ोरियूं आहिनि, कहिड़ा न्यूट्रिएंट जी घटितायूं आहिनि, त उहे असांखे पूरा करण लाइ हीअ कंपनी वारा दोस्त जेके आहिनि इन जा भाण जेके आहिनि उहे तव्हां शुक्रिया अदा करियां थो फातिमा फर्टिलाइज़र वारनि जो, जेके अहिड़ा प्रोग्राम करे असांजे आबादगार भाउरनि खे वधि में वधि जेको सो इंफॉर्मेशन ॾियनि था त जीअं तव्हां कणक जूं हीअ जिन्सूं लॻायो, नयूं नयूं जिन्सूं लॻायो, पंहिंजे टाइम ते पोखी करायो, उन्हनि खे पंहिंजा भाण ॾियो, उन में पंहिंजी पैदावार वधीक खणो।
ऐं उन लाइ असां तक़रीबन आबादकार ॿारनि खे इहो अर्ज़ु था करियूं त महिरबानी करे कणिक जूं उहे जिन्सूं लॻायो जेके असांजे सिंध जे तहक़ीक़ाती इदारनि जी तरफ़ां तयारु थियल आहिनि, जेके बीमारियुनि खां बिल्कुलु पाक ऐं साफ़ु आहिनि। ऐं अगरि उन्हनि जिन्सुनि खे का बि सिंध में अगरि का बीमारी आई त उन जा रिस्पॉन्सिबल असीं सिंध वारा आहियूं। असां जेका कणिक जी नई जिन्स तयारु करियूं था उनखे 10 खां 12 साल असांखे नई जिन्स खे तयारु करण में लॻंदा, जेका असां पंहिंजे मौसम जे लिहाज़ खां ज़मीन जे लिहाज़ खां हर तरीक़े सां असां पंहिंजी वैरायटी ॾींदासीं जेका बीमारी खां बिल्कुलु पाक ऐं साफ़ु हुजे ऐं पैदावार वधीक ॾींदड़ हुजे। ऐं आबादकार भाउनि खे वरी बि अर्ज़ु इहो कंदुसि त महिरबानी करे कणिक जूं उहे जिन्सूं लॻायो जेके असांजे सिंध जे तहक़ीक़ाती इदारनि तरफ़ां तयारु थियल आहिनि। जीअं त हिन वक़्तु असांजूं जिन्सूं पंजाब जे जिन्सुनि खां वधीक बहितर आहिनि। जीअं त असांजी TD1 वैरायटी आहे जेका पंजाब में बि तमामु घणी एरियाज़ में असांजी वैरायटियूं लॻायूं थियूं वञनि, जेके बिल्कुलु असांजी आबादकारनि खे तमामु सुठे नमूने पैदावार ॾियनि था। हीअ हिन जी वॾी वॾी महिरबानी आहे असांजे फातिमा फर्टिलाइज़रनि जी, जिन हेॾा प्रोग्राम करे हेॾियूं तयारियूं करे असांखे घुराए ॿुधाईंदा त तव्हां असांजे आबादकार ॿारनि खे मुकमल उनखे ॼाण ॾियो जीअं उहे पंहिंजियूं वधीक पैदावार हासिलु करे सघनि। शुक्रिया अदा कयां थो फातिमा फर्टिलाइज़र वारनि जो जेके प्रोग्राम करे असांजे आबादकार ॿारनि खे ॼाण ॾियनि था। हिते आया हो महिरबानी से हकीकत छुपाइण जो है और फातिमा फर्टिलाइज़र वारनि जी जेका खूबी आहे उहा बयानु करणु चाहियूं था त खोड़ सारियूं मल्टी कंपनियूं आहिनि जेके फील्ड में कमु कनि पियूं उन्हनि जूं ॻाल्हियूं असीं जेकी पैदावार घटि आहे पर उनजी खाइण जी उहे खाइण जे तौर ते इस्तेमालु कनि था पोखनि था त इहा सुठी ॻाल्हि आहे। पुराणे जनरेशन खे ॾिसणु खपे वधीक त खाइण जे तौर ते उहे पोखजनि। हीअ असांजे सिहत जे लाइ इहे तमामु सुठो नमूने खुराकी कणिक पोखण लाइ थधि खपे जी वात हुई